डिप्टी स्पीकर कासिम सूरीअ जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जो इजलास थियो, जिते वज़ीर आज़म जी ईरान में कयल तक़रीर ते मुखालदुर ऐं हुकूमती मेंबरनि में सख़्त जुमलनि जी ॾे वठि थी। इजलास दौरान मुखालदुर जे मेंबरनि तरफ़ां वज़ीर आज़म इमरान ख़ान ते सख़्त तनक़ीद कई। नून लीग जे मेंबर खुरम दस्तगीर ख़िताब कंदे चयो त वज़ीर आज़म ईरान में जेको बयानु ॾिनो उहो इंतहाई ख़तरनाक आहे। वज़ीर आज़म एतिराफ़ कयो त वेढ़ा ग्रुप पाकिस्तान तयारु कया ऐं ईरान में दहशतगर्दनि जे टोलनि खे पाकिस्तान मां हलाए पियो वञे। इमरान ख़ान क़ौमी सलामती खे निशानो बणायो आहे। उन ते शीरीन मज़ारी चयो त वज़ीर आज़म जे ईरान में ॾिनल बयान खे सही नमूने नाहे पढ़ियो वियो। हीउ उहो मोदी आहे जेको राईवंड आयो हो जंहिंसां नून लीग डील कई हुई। संदसि चवणो त ईरान ऐं पाकिस्तान खे पाबंदी मड़ियल तंज़ीमुनि खे सर जे ॿिन्ही पासनि खां ख़तमु करणो पवंदो। ॿिन्ही मुल्कनि में पाबंदी मड़ियल तंज़ीमुनि जे ख़ात्मे ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। उन मौक़े ते पीपी जी मेंबर ऐं अॻूणी परॾेही वज़ीर हिना रब्बानी ख़र चयो त वज़ीर आज़म ईरानी सदर सां गॾु बीही चयो त ईरान में दहशतगर्दी में संदन धरती इस्तेमालु कई वई। हिना रब्बानी ख़र जो चवणो हो त वज़ीर आज़म इमरान ख़ान पाकिस्तान खे मज़ाक बणाए छॾियो आहे। ख़ान साहब चवे पियो त मोदी इलेक्शन खटे वियो त कश्मीर जो मसइलो हल थी सघे थो। हिना रब्बानी ख़र चयो त मोदी जा हथ गुजरात जे मुसलमाननि जे रत सां रंगियल आहिनि। आपका मुंतखब प्राइम मिनिस्टर एक ऐसे प्राइम मिनिस्टर मोदी जिसने कत्ले आम किया, रेप को स्टेट टेररिज्म का टूल बनाया, पहले गन्स इस्तेमाल कराई कश्मीर में, और आपका प्राइम मिनिस्टर इंडोर्स करता है कि अगर वो आएगा तो कश्मीर का मसला सॉल्व हो। फिर आप दूसरी तरफ हर दूसरे दिन कह देते हैं अफगानिस्तान में एक ऐसा निजाम आना चाहिए। आपका क्या बिजनेस है? क्या आप एक सॉवरेन मुल्क नहीं है? क्या आप एक्सपेक्ट नहीं करते कि लोग आपको रिस्पेक्ट करें एज अ सॉवरेन स्टेट? और आप रोज एक और सॉवरेन स्टेट को, जिनके साथ आपका एक मुश्किल पास्ट रहा है, लेक्चर्स दे रहे हैं कि उनको किस किस्म की मैनेजमेंट करनी चाहिए, किस किस्म का गवर्नेंस स्ट्रक्चर देना चाहिए। उन ते वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद मुखालदुर खे जवाबु ॾींदे चयो त पीपी ॿुधाए हुसैन हक़ानी जहिड़े गद्दार खे कंहिं मुक़ररु कयो। मुराद सईद चयो त हुसैन हक़ानी परॾे में वेही मुल्क ख़िलाफ़ ज़हर उगाचे रहियो आहे। छा उन ते पीपी जवाबु ॾींदी कि हुसैन हक़ानी जो पाकिस्तान के खिलाफ आज भी जहर उगल रहा है, वो आप ही के दौर में आपने उसको सफीर लगाया था, इसका कोई जवाब है आपके पास? वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद चयो त जॾहिं पाकिस्तानी फ़ौज भारतीय जहाज किरायो त बिलावल भारत जो केस विढ़ियो। इहो केरु पियो चवे त पाकिस्तान दहशतगर्दनि जो थाक आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद पीपी चेयरमैन खे तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चयो त बिलाल हादसाती तौर पार्टी जो चेयरमैन थियो आहे। और हिना रब्बानी कर साहिबा बात कर रही है, परसों जब मेरी पाक फौज सरहदों पे लड़ रही थी, भारत की तैयारी गिरा रहे थे, वहाँ पे क्या हो रहा है? बिलावल उनका मुकदमा लड़ रहा है, बिलावल उनका मुकदमा लड़ने जा रहा है। मुराद सईद खुरम दस्तगीर खे मुखातिब थींदे चयो त नवाज शरीफ खे कुलभूषण जो नालो वठंदे शर्म ईंदो हो। जिंदाल सां मरीअ में मुलाक़ातूं बि कयूं वयूं। दस्तगीर की तो मैं जवाब देना चलूं कि आप ही के दिनों में जब पाकिस्तान के अंदर यहाँ पे कुलभूषण गिरफ्तार हो रहा था तो आपको शर्म आती थी कुलभूषण को दहशतगर्द कहते हुए, कुलभूषण का नाम लेते हुए। वो तो छोड़े कि मरी में सदन जलदार को बुला के बगैर वीजा के बुलाया करते थे, और आपकी साहबजादी कहा करती थी कि हमारा तो जाती ताल्लुक है उनके साथ। ये दौर था आपका। मुराद सईद जी तकरीर दौरान मुखालदुर जे मेंबरनि एहतजाज कयो ऐं बेबी नो ऐं बेबी रो जा नारा हणंदा रहिया। मुखालदुर जे मेंबरनि एहतजाज कंदे एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं, जंहिं सबबि ऐवान मच्छी मार्केट बणिजी वियो।